ओम शांति। अॼु मिले तारीख़ 21/12/2023। मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार शिव बाबा जे सवाइ असांजो हिते कुझु बि न आहे। इन करे हिन देह जे बान सां दर परे ख़ाली बेगर थी वञनि। बेगर ई प्रिंस ठहींदा। प्रश्न: ड्रामा जी यथार्थ नॉलेज कंहिंसां कहिड़े ख़्यालात समाप्त करे ॾींदी आहे? उत्तर आहे ड्रामा जी कहिड़ी यथार्थ नॉलेज कहिड़ा ख़्यालात समाप्त करे ॾींदी आहे? उत्तर आहे इहा बीमारी छो आई, ईअं न कंदव त ईअं थी वेंदो, ईअं न करो आहे त ईअं थी वञे हा, इह विघ्न छो पियो, बंधन छो आयो। इहे सभु ख़्यालात ड्रामा जी यथार्थ नॉलेज सां समाप्त थी वेंदा आहिनि। छो जी ड्रामा अनुसार जो थियणो आहे उहो ई थींदो। कल्प पहिरियों बि थियो हुयो। पुराणो शरीर आहे, हिन खे चतियूं बि लॻणियूं ई आहिनि। इन करे कोई ख़्यालात हली न सघंदा आहिनि। गीता असांखे उन राहनि ते हलणो आहे। ओम शांति। उन राहनि ते हलणो आहे। कहिड़ी राह केरु ॿुधाईंदो आहे? ॿार ॼाणंदा आहिनि की असां कंहिंजी राह ते हलूं था। राय चओ, राह चओ, श्रीमत चओ, ॻाल्हि हिकु ई आहे न। हाणे श्रीमत ते हलणो आहे, लेकिन श्रीमत कंहिंजी लिखल बि आहे? श्रीमद भगवत गीता। त ज़रूरु श्रीमत जी तरफ़ असांजो बुद्धि योग वेंदो न। हाणे तव्हां ॿार कंहिंजी यादि में वेठा आहियो। अगरि श्री कृष्ण चऊं त उन्हनि खे हुते यादि करिणो पए। अगरि श्री कृष्ण चऊं त उनखे हुते यादि करिणो पए। तव्हां ॿार श्री कृष्ण खे यादि कंदा आहियो या न? वर्से जे रूप में यादि कंदा। हुते अर्थात असांखे स्वर्ग में श्री कृष्ण खे यादि करिणो खपे। इहे त ॼाणंदा असां प्रिंस ठहींदासीं। ईअं त न जन्म ते ई लक्ष्मी नारायण ठहींदासीं। बराबरि असां शिव बाबा खे यादि कंदा आहियूं। छो जी श्रीमत उन्हनि जी आहे न। श्री कृष्ण भॻवान वाचे चवण वारा श्री कृष्ण खे यादि कंदा आहिनि, परंतु किथे यादि कंदा? उन्हनि खे त यादि कबो आहे वैकुंठ में। त मनमना भव अक्षर श्री कृष्ण चई न सघंदो आहे, मध्याजी भव चई सघंदो आहे मूंखे यादि करो। उहो त वैकुंठ में ठहिरियो न। दुनिया इन ॻाल्हियुनि खे न ॼाणंदी आहे। बाप चईंदा आहिनि ॿार इहे सभु शास्त्र भक्ति मार्ग जा आहिनि। सभी धर्म शास्त्रनि में गीता बि अची वेंदी आहे न। बराबरि गीता भारत जो धर्म शास्त्र आहे। वास्तव में त इहे सभी शास्त्र सभिनि जो शास्त्र आहे गीता। सभु धर्म वारनि खे गीता ज़रूरु पढ़णी खपे। छो जी गीता सर्वशास्त्रनि जी माए बाप आहे। चइबो बि आहे न श्रीमत सर्वशास्त्रमयी शिरोमणी गीता। श्रीमत सर्वशास्त्रमयी अर्थात सर्वशास्त्रनि जी मां शिरोमणी गीता। यानी हुन में सभिनि खां उत्तम ठहरी न। सभिनि खां उत्तम आहे शिव बाबा। श्री श्री श्रेष्ठ श्री कृष्ण के श्री श्री चई न सघूं। श्री 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 कृष्ण व श्री श्री राम न चई सघंदा आहियूं। उन्हनि खे सिर्फ़ु श्री चईंदासीं। श्रेष्ठ जो आहे उहो ई अची करे पोइ श्रेष्ठ ठाहींदो आहे। श्रेष्ठ शिव बाबा जो आहे उहो ई अची करे श्रेष्ठ ठाहींदा आहिनि। श्रेष्ठ भॻवानु आहे न। श्री श्री अर्थात सभिनि खां श्रेष्ठ। श्रेष्ठ जो नाम बालो आहे। श्रेष्ठ त ज़रूरु देवी देवताउनि खे ई चईंदासीं न। त जो हाणे आहिनि श्रेष्ठ जो नाम बालो हूंदो आहे। श्रेष्ठ त ज़रूरु देवी देवताउनि खे ई चईंदासीं न, जो हाणे न आहिनि। अॼुकल्ह श्रेष्ठ कंहिंखे सम्झंदा आहिनि। हाणे जा लीडर्स आदि जो केतिरो सम्मान आहे, परंतु उन्हनि खे श्री त चई न सघंदा आहियूं न। महात्मा आदि खे बि श्री अक्षर न ॾेई सघंदा आहियूं। हाणे तव्हांखे ऊच ते ऊच परमात्मा सां ज्ञान मिले थो। छो जी श्री असां उन्हनि ते लॻाईंदा आहियूं जो अशरीरी अजन्मो शिव बाबा आहे, जंहिंजो शरीर ई न आहे। ऐं श्री अर्थात जंहिंजी आत्मा ऐं शरीर ॿई पवित्र आहिनि। त सभिनि खां ऊचो परमपिता परमात्मा ठहिरियो। पोइ हुनजी रचना में ऊच ते ऊच ब्रह्मा विष्णु शंकर हिते बि नंबरवार मर्तबा आहिनि।
ऊच ते ऊच प्रेसिडेंट पोइ प्राइम मिनिस्टर यूनियन मिनिस्टर थींदो आहे न। बाप बि सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज़ सम्झाईंदा आहिनि। हिते बि प्रेसिडेंट प्राइम मिनिस्टर पोइ यूनियन मिनिस्टर त बाबा असांखे सभु कुझु सम्झाइनि था। जीअं पहिरियों शिव बाबा, पोइ ब्रह्मा विष्णु शंकर, पोइ सतयुग जा लक्ष्मी नारायण, पोइ राम सीता, पोइ अलॻि अलॻि धर्म स्थापक। बाप बि सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज़ सम्झाईंदा आहिनि। भॻवानु रचयिता आहे। हाणे रचयिता अक्षर चइण सां मनुष्य पुछंदा आहिनि सृष्टि कीअं रची गई। हिन करे इहे ज़रूरु चइणो पए कि त्रिमूर्ति शिव रचयिता आहे। सिर्फ़ु रचयिता न चओ, त्रिमूर्ति शिव रचयिता आहे। त्रिमूर्ति शिव बाबा टिनी ॼणनि सां कमु कराईंदा आहिनि। वास्तव में रचयिता जे बजाए रचण वारे जो नाम ठीकु आहे। रचयिता जी बजाए रचवाइण वारो नाम ठीकु आहे। ब्रह्मा द्वारा दैवी कुल जी स्थापना कराईंदा आहिनि। ब्रह्मा द्वारा स्थापना कंहिंजी थींदी आहे? दैवी संप्रदाय जी। शिव बाबा चईंदा आहिनि हाणे तव्हां आहियो ब्रह्मा जा ब्राह्मण संप्रदाय, दुनिया में त आसुरी संप्रदाय वारा आहिनि, तव्हां आहियो ईश्वरीय संप्रदाय, पोइ असां ठहींदासीं दैवी संप्रदाय। बाप ब्रह्मा द्वारा सभी वेदन शास्त्रनि जो सार सम्झाईंदा आहिनि। मनुष्य ॾाढा ई मुंझल आहे, केतिरो मथो मारदा रहंदा आहिनि, बर्थ कंट्रोल थी। बाप चईंदा आहिनि मां अची करे भारत जी सर्विस कंदो आहे। हिते त आहे ई तमो प्रधान मनुष्य, 10-12 ॿार पैदा कंदा रहंदा आहिनि, झाड़ वृद्धि खे पाईंदो रहंदो आहे, पता निकिरंदा रहंदा आहिनि, इनखे कोई कंट्रोल करे न सघे। सतयुग में कंट्रोल आहे, हिकु ॿार हिकु बालकी बसि। इहे ॻाल्हियूं तव्हां ॿार ई सम्झंदा आहियो, अॻियां हली ईंदा रहंदा, सम्झंदा रहंदा। ॻायल बि आहे न, अतींद्र सुख गोप गोपियुनि खां पुछो। हिते जॾहिं तव्हां सम्मुख ॿुधंदा आहियो त सुख भासंदो आहे, पोइ धंधे दौरी में वञण सां एतिरो सुख न भासंदो आहे। हिते तव्हांखे त्रिकालदर्शी ठाहींदा आहिनि न बाबा। त्रिकालदर्शी खे स्वदर्शन चक्रधारी बि चई सघंदा आहियूं। मनुष्य चईंदा आहिनि फलानो महात्मा त्रिकालदर्शी हुयो, तव्हां चईंदा आहियो वैकुंठनाथ राधे कृष्ण खे बि स्वदर्शन चक्रधारी जी टिनिनि कालनि जी नॉलेज न आहे त फलानो महात्मा के किथां हूंदो। उहो त हाणे जो आहे न, जॾहिं सतयुग जे देवी देवताउनि खे ई पतो न आहे त फलानो महात्मा छा ॿुधाईंदो। हा, करे करे माण्हू रिद्धि सिद्धि द्वारा पंहिंजो भविष्य ॿुधाए सघंदा आहिनि, लेकिन पूरे 84 जन्मनि जी कहानी, कीअं असां मथां खां हेठि ईंदा आहियूं, कीअं असां पूरो चक्कर लॻाए वापसि मथे वेहींदा आहियूं, इहे सॼो ज्ञान कोई थोरी ॾेई सघंदो सवाइ बाबा जे। कृष्ण त सभिनि जो प्यारो सतयुग जो पहिरियों प्रिंस आहे न, परंतु मनुष्य न सम्झण जे कारण चई ॾींदा आहिनि कि तव्हां श्री कृष्ण खे भॻवानु न मञंदा आहियो, इन करे नास्तिक आहियो। पोइ विघ्न विझंदा रहंदा आहिनि। अविनाशी ज्ञान यज्ञ में विघ्न पईंदा आहिनि। कन्या आहिनि, माता आहिनि, ते बि विघ्न ईंदा आहिनि। बांदीलियूं केतिरो सहन कंदियूं आहिनि, त सम्झणो खपे ड्रामा अनुसार असांजो पाठ ई अहिड़ो आहे। बांदीलियूं बि केॾो सहन कंदा आहिनि, त सम्झणो खपे ड्रामा अनुसार असांजो पाठ ई आहे। विघ्न पइजी वञे पोइ इहो ख़्यालु न हलणो खपे कि ईअं न कंदा, ईअं न करिणो आहे त ईअं थी वञे, ईअं न करिणो आहे त बुखार न अचे हा। असां हीअं न चई सघंदा आहियूं। ड्रामा अनुसार इहो थियो, कल्प पहिरियों बि थियो हुयो, तॾहिं तकलीफ़ थी। हा, लेकिन असांखे परहेज़ करणी खपे, ध्यानु रखिणो खपे। लेकिन अगरि रखंदे हुए बि बुखार अची वियो, या असां ड्रामा अनुसार न रखियो त अची वियो, त हुन में कोई ॻाल्हि जो असांखे पुरुषार्थ करिणो हूंदो आहे, महिनत करणी हूंदी आहे। लेकिन अगरि उहो थी वेंदो आहे त पोइ असां चऊं ड्रामा अनुसार थी वियो। पुराणे शरीर खे त चतियूं बि लॻणियूं ई आहिनि, अंत ताईं मरम्मत थींदी रहंदी। इहे बि ड्रामा आत्मा जो पुराणो मकान आहे न, असांजी आत्मा जो इहो पुराणो मकान आहे। आत्मा चईंदी आहे मां बि ॾाढी पुराणी आहे, कोई ताक़त न रही आहे। ताक़त न हुजण जे कारण कमज़ोर आदमी दुख भोगंदो आहे। जॾहिं आत्मा में ऐं शरीर में बि ताक़त न रहंदी आहे न, त उहा कमज़ोर माण्हू पोइ दुख भोगंदो आहे। माया कमज़ोर खे ॾाढो दुख ॾींदी आहे।
त कॾहिं बि असांखे कमज़ोर न थियणो खपे। भले असांजो शरीर बि बीमार आहे, लेकिन असांजी आत्मा खे कॾहिं बि कमज़ोर न थियणो खपे। असां भारतवासियुनि खे बराबरि माया ॾाढो कमज़ोर कयो अथई न। असां ॾाढा ताक़तवर हुयासीं, पोइ माया कमज़ोर ठाहे ॾिनई। असां पहिरियों ॾाढा ताक़त वारा हुयासीं, हाणे माया असांखे कमज़ोर ठाहे ॾिनो अथई। हाणे त असां माया ते जीत पायूं था न, हाणे पोइ हुन ते जीत पाईंदा आहियूं त माया बि असांजी दुश्मन ठही वेंदी आहे। भारत खे जास्ती दुख मिलंदो आहे, सभिनि खां कर्ज़ो वठंदा रहंदा आहिनि। भारत बिल्कुलु पुराणो थी वियो आहे। जो बिल्कुलु साहूकार हुयो उनखे ॾाढो बेगर ठहिणो आहे। भारत जो ॾाढो साहूकार हुयो, हाणे उनखे बेगर ठहिणो आहे। उनखे ॾाढो बेगर ठही बि वियो आहे हाणे त बिल्कुलु। जो पहिरियों साहूकार, मतिलबु इहे असांखे ॾिसणो आहे कि जो चीज़ ॾिसो, बाबा बि एॾी सुठी दुनिया ठाही, पुराणी थी वई न, ख़राबु थी वई न। ईअं न कि मूंसां गॾु ईअं छो थियो, मां केॾो सुठी हुयमि, मूंसां ईअं थियो। जॾहिं भॻवान जी ठाहियल हुई सृष्टि बि पुराणी ख़राबु थी वई, भॻवान जी स्वर्ग जहिड़ी दुनिया, त मनुष्य आत्मा छा आहे। इन करे भारत बिल्कुलु पुराणो थी वियो। जो बिल्कुलु साहूकार हुयो उनखे ॾाढो बेगर ठहिणो ई आहे। पोइ बेगर सां पोइ वरी प्रिंस ठहिणो आहे। बाबा चवंदा आहिनि हिन शरीर जे भान सां बि परे ख़ाली थी वञो। बाबा चवंदा आहिनि हिन शरीर जे भान सां बि परे ख़ाली थी वञो। तव्हांजो त हिते कुझु बि न आहे सवाइ हिकु शिव बाबा, ॿियो न कोई। त तव्हांखे ॾाढो बेगर ठहिणो पए। युक्तियुनि सां, युक्तियूं बि बाबा ॿुधाईंदा रहंदा आहिनि। जनक जो मिसाल आहे न, गृहस्थ व्यवहार में रहंदे कमल समान रहणो आहे। जनक जो मिसाल, श्रीमत ते हलणो आहे, सभु सरेंडर बि करे ॾियणो। मतिलबु घर गृहस्थी में रहंदे हुए असांखे बसि मुंहिंजो त हिकु शिव बाबा, बाक़ी सभु बाबा जो आहे। सभु कुझु यूज़ कंदे हुए बि असांखे ममत्व न हुजणो खपे। उनखे असां चेक करे सघंदा आहियूं। असांजी कोई ॾाढी फेवरेट चीज़ घर में टुटी पए या गुम थी वञे या ख़राबु थी वञे त असां छा कंदासीं? बाबा तव्हांजी चीज़ टुटी पई, ख़राबु थी वई। त इहे स्वयं खे चेक करो। कंहिं बि देहधारी में कोई बि कमी कमज़ोरी बीमारी अचे त तव्हांजी अंदरि फीलिंग छा आहे? बाबा चवंदा आहिनि कि मुंहिंजा ॿार, इहे असां अगरि चऊं था सभु कुझु तुंहिंजो मुंहिंजो करे वेठा आहियूं त कूड़ था ॻाल्हायूं न, त कूड़ न ॻाल्हाइणो खपे। जनक सभु कुझु ॾिनई, पोइ उनखे चइबो आहे, उनखे चयईं कि पंहिंजी मिल्कियत तव्हां संभालो, ट्रस्टी थी करे रहो। जनक राजा सभु कुझु ॾेई छॾियईं, पोइ उनखे चयईं कि मिल्कियत तव्हां ई संभालो, ट्रस्टी थी करे। हरिश्चंद्र जो बि दृष्टांत आहे न। बाबा चवंदा आहिनि, बाप सम्झाईंदा आहिनि, ॿार तव्हां अगरि बीज न बोईंदव त तव्हांजो पद कमु थी वेंदो। फॉलो फादर करिणो आहे। तव्हांजे साम्हूं इहे दादा वेठो आहे न, बिल्कुलु ई शिव बाबा ऐं शिव शक्तियुनि खे ट्रस्टी ठातई। शिव बाबा थोरी वेही संभालंदा, इहे पंहिंजे ते थोरी बली चढ़ंदा, या पंहिंजे ते थोरी बली चढ़ंदा। इन्हनि खे माताउनि ते बली चढ़णो पए। त शिव बाबा न ख़ुदि न हलाईंदा आहिनि। शिव बाबा असांखे चवंदा आहिनि मुंहिंजी मथे तव्हां हलायो, मां तव्हां ते बली चढ़ंदमि 21 जन्म जे लाइ। पोइ माताउनि खे ई अॻियां करिणो खपे। बाप अची करे ज्ञान अमृत जो कलश माताउनि खे ई ॾींदा आहिनि कि मनुष्य खे देवता ठाहे। हिते बाबा ख़ुदि कुझु न कंदा आहिनि। बाबा असांखे सम्झाए करे, शक्तियूं ॾेई करे, तयारु करे फील्ड ते मोकिलींदा आहिनि। छोजी राजधानी त असांखे ठाहिणी आहे न, राज्य त असांखे करिणो आहे, बाबा खे थोरी करिणो आहे। बाबा त असांखे ॿुधाईंदा आहिनि हीअं हीअं करो त राजधानी ठहींदी। त बाबा चवंदा आहिनि कि माताउनि खे, कल्ह बि बाबा चयईं न, माताउनि खे अॻियां करो। बाप अची करे ज्ञान अमृत जो कलश माताउनि खे ॾींदा आहिनि कि मनुष्य खे देवता ठाहिनि। लक्ष्मी खे न ॾींदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि मां लक्ष्मी खे न ॾिनो आहे, हाणे संगम युगी माताउनि खे ॾिनो आहे। कलयुग मां माताउनि खे अडॉप्ट करे संगम युगी ठाहे करे उन्हनि खे कलश ॾिनो आहे। हिन समय ये जगत अम्बा, सतयुग में हूंदी लक्ष्मी।
जगदम्बा जो गीत केतिरो सुठो ठहियलु आहे न, उन्हनि जी ॾाढी मान्यता आहे। उहा सौभाग्य विधाता कीअं आहे, उनखे धन किथां मिलियो। जगदम्बा सौभाग्य विधाता किथे, जगदम्बा जो गीत केतिरो सुठो ठहियलु आहे, उनजी ॾाढी मान्यता आहे न। उहा सौभाग्य विधाता कीअं आहे, उन्हनि खे धन किथां मिलंदो आहे। छा ब्रह्मा सां, कृष्ण सां न, धन पोइ बि मिलंदो आहे ज्ञान सागर सां। ये ॾाढी युक्ति जी ॻाल्हियूं आहिनि। भॻवान वाचा आहे सभिनि जे लाइ, भॻवान त सभिनि जो आहे न। सभु धर्म वारनि खे चईंदा आहिनि मामिकम यादि करो, पर शिव जा पुजारी बि ॾाढा आहिनि, परंतु ॼाणंदा न आहिनि। उहो थी भक्ति, बिना ॼाणे भॻवान खे यादि करणु थी भक्ति। हाणे तव्हांखे ज्ञान केरु ॾींदो आहे, मोस्ट बिलवेड फादर ॾींदो आहे न। श्री कृष्ण खे ईअं न चई सघंदासीं, उनखे सतयुग जो प्रिंस चईंदासीं। भल श्री कृष्ण जी पूजा कंदा आहिनि, परंतु इहे ख़्यालु न कंदा आहिनि कि उहो सतयुग जो प्रिंस कीअं ठहियो। अॻियां असां बि न ॼाणंदा हुआसीं कि श्री कृष्ण सतयुग जो प्रिंस कीअं ठहियो। तव्हां ॿार हाणे ॼाणंदा आहियो, बराबरि असां वरी खां प्रिंसेस ठहींदासीं। प्रिंसेस ठहींदासीं, तॾहिं त पोइ वॾा थी करे लक्ष्मी नारायण खे वरण लाइक़ु ठहींदासीं न, वरदासीं न। पहिरियों त प्रिंसेस ठहींदासीं न, पहिरियों त श्री कृष्ण ऐं राधे ठहींदासीं, पोइ लक्ष्मी नारायण जहिड़ो ठहींदासीं। इहे नॉलेज आहे ई भविष्य जे लाइ। इन जो फल 21 जन्म जे लाइ मिलंदो आहे। श्री कृष्ण जे लाइ न चईंदासीं कि उहो वरसो ॾींदो, वरसो बाप खां हाणे सभिनि खे मिले थो। शिव बाबा राजयोग सिखलाईंदा आहिनि। ब्रह्मा जे मुख सां 1000 ब्राह्मण निकिता, उन्हनि खे इहा शिक्षा मिलंदी आहे। सिर्फ़ु तव्हां ब्राह्मण खे कल्प जे संगम युग जे, बाक़ी सारी सिर्फ़ु तव्हां ब्राह्मण ई संगम युग ते आहियो, कल्प जे संगम युग ते आहियो, सिर्फ़ु तव्हां ब्राह्मण ई। बाक़ी सॼी सृष्टि आहे कलयुग में। असां सभु ब्राह्मण संगम युग ते आहियूं, बाक़ी सभु आहिनि कलयुग में। उहे सभु चईंदा असां कलयुग में आहियूं, तव्हां चओ था असां संगम ते आहियूं। इहे ॻाल्हियूं किथे आहिनि, इहे नई ॻाल्हियूं दिलि में रखणियूं आहिनि। अर्थात असां पंहिंजी स्मृति, असांखे हाणे सम्झ आहे न कि असां संगम युग ते आहियूं। मुख्य ॻाल्हि आहे ही बाप ऐं वरसे खे यादि करणु। अगरि पवित्र न रहंदव त योग कॾहिं न लॻंदो। लॉ न चईंदो आहे, हिन करे एतिरो पद बि न पाए सघंदव। अगरि पवित्र न रहंदासीं त योग बि न लॻंदो, लॉ न चईंदो आहे, इन करे एतिरो पद बि न पाए सघंदासीं। थोरो योग लॻाइण सां बि स्वर्ग में त अची वेंदा। बाप चईंदा आहिनि अगरि पवित्र न ठहींदव त मूं वटि अची न सघंदव। भल घर में वेठा बि आहियो, स्वर्ग में अची सघंदव, सुठो पद पाए सघंदा आहियो। भल घर वेठे बि अगरि असां बाबा सां योग लॻाईंदा रहंदासीं, बाबा जी श्रेष्ठ मत ते हूअं ई संकल्प कंदासीं, हूअं ई बोलंदासीं, हूअं ई कर्म कंदासीं, त असां सुठो पद पाए सघंदा आहियूं स्वर्ग में। परंतु जॾहिं योग में रहे, पवित्र रहे, तॾहिं त बाबा चईंदा आहिनि न 7 ॾींहंनि जो कोर्स करे काॾे बि हली वञो, रोज़ु मुरली पढ़ो, मूंखे यादि करो, त बि सुठो। पवित्रता जे बग़ैर योग लॻंदो न आहे, पवित्रता जे बग़ैर योग लॻंदो न आहे। माया लॻाइण न ॾींदी आहे। सचे दिलि ते साहिबु राज़ी हूंदो आहे न, जो विकार में वेंदा आहिनि, चईंदा आहिनि मां शिव बाबा खे यादि कंदो आहियां, इहे जीअं पंहिंजी दिलि खे ख़ुशि कंदा आहिनि। मुख्य आहे ई हिन में पवित्रता। जेतिरो आत्मा पवित्र रहंदी न, ओतिरो हा मथां सिरी खां हले चई सघंदा आहियूं असां बाबा खे यादि कंदा आहियूं, लेकिन जॾहिं आत्मा बिल्कुलु प्योर हूंदी आहे न, उनखे ख़ुदि जो कुझु बि न हूंदो आहे, त जीअं आत्मा बाप समान थी वेंदी आहे। बाबा जे गुण शक्तियूं, उहे सभु सिद्धियूं, उहे सभु बाबा जीअं उन में सभु कुझु अची वेंदो आहे। चईंदा आहिनि बर्थ कंट्रोल करो।
ॿार पैदा न करो, इहे त आहे तमो प्रधान दुनिया। हाणे बाबा बर्थ कंट्रोल कराईंदा आहिनि। तव्हां आहियो सभी कुमार कुमारियूं, त विकार जी ॻाल्हि न आहे। हिते त विख सां ॿारनि खे केतिरो विख ते ॿारनि खे केतिरो सहन करिणो पवंदो आहे न। बाप चवंदा आहिनि ॾाढी परहेज़ रखणी आहे। बाप चवंदा आहिनि ॾाढी परहेज़ रखणी आहे। हिते ईअं त कोई न हूंदो जो शराब पींदो हूंदो। बाबा प्रश्न पुछनि, हिते कोई आहे जो हिन सभा में शराब पींदो हुजे? बाप ॿारनि सां पुछंदा आहिनि, अगरि कूड़ ॻाल्हाईंदव त धर्मराज जी कड़ी सजा खाइणी पवंदी। भॻवान जे अॻियां त सच ॻाल्हाइणो खपे। कोई जरा बि शराब कंहिं बि कारण अथवा दवाई रीति सां पींदा आहिनि। कोई कंहिं बि हथु न उठायो। हिते सच ज़रूरु ॻाल्हाइणो आहे। कोई बि भूल थींदी आहे त पोइ वरी खां लिखिणो खपे, बाबा मूंखां इहा भूल थी, माया थप्पड़ मारे छॾियईं। बाबा खे त ॾाढा लिखंदा बि आहिनि, अॼु असां में क्रोध जो भूत आयो, थप्पड़ मारियो। पंहिंजी त मत आहे थप्पड़ न मारण जी। ॾेखारींदा आहिनि श्री कृष्ण खे ओखरी सां बंधी। इहे त सभु कूड़ियूं ॻाल्हियूं। ॿारनि खे ॾाढो प्यार सां शिक्षा ॾियणी खपे। मारणो न खपे, भोजन बंदि करो, मिठाई न ॾियो, इहे सुधारणो खपे। थप्पड़ मारणु क्रोध जी निशानी थी वेंदी आहे। सो बि महात्मा ते क्रोध कंदा आहियो। नंढा ॿार महात्मा जे समान थींदा आहिनि, इन करे थप्पड़ न मारणो खपे, गाली बि न ॾियणी खपे। अहिड़ो कर्म न करणो खपे जो ख़्याल में अचे असां इहे विक्रम कयो। असांखे न असां थप्पड़ मारे करे पोइ घड़ी घड़ी पश्चाताप बि कंदा रहूं, त अहिड़ो कर्म करो ई छो जंहिंसां असांजो विक्रम ठहे। अगरि कयो त फ़ौरन लिखी ॾियणो खपे, बाबा असां सां इहा भूल थी वई, असांखे क्षमा करो, अॻियां न कंदासीं, तौबा कंदा आहिनि। हिते बि धर्मराज सजा ॾींदो आहे त तौबा कंदा आहिनि, अॻियां पोइ न कंदासीं। बाबा ॾाढो प्यार सां चवंदा आहिनि, लाडला सपूत ॿार कॾहिं बि कूड़ न ॻाल्हाइणो। लाडला सपूत ॿार कहिड़ो बि कूड़ न ॻाल्हाइणो आहे। की असां चवंदा आहियूं न सभु कुझु तुंहिंजो आहे ऐं मुंहिंजो करे वेही न, इहे बि त कूड़ आहे न। त कूड़ बि न ॻाल्हाइणो आहे। क़दम क़दम ते राय पुछणो आहे। तव्हांखां तव्हांजो पैसो हाणे लॻंदो आहे भारत खे स्वर्ग ठाहिण में, त कौड़ी कौड़ी हीरे समान आहे। ईअं न असां त कोई सन्यासी आदि खे दान पुण्य कंदा आहियूं, त असांजो पैसो बि वेस्ट न वञिणो खपे। कौड़ी कौड़ी असांजी हीरे समान आहे। ईअं न असां त सन्यासी आदि खे दान पुण्य कंदा आहिनि। मनुष्य हॉस्पिटल आदि अथवा कॉलेज आदि ठाहींदा आहिनि त छा मिलंदो आहे? कॉलेज खोलण सां ॿिए जन्म में विद्या सुठी मिलंदी, धर्मशाला ठाहिण सां महल सुठो मिलंदो। हिते त तव्हांखे जन्म जन्मांतर जे लाइ बाप सां बेहद जो सुखु मिलंदो आहे। हिते त असांखे जन्म जन्मांतर जे लाइ बाप सां बेहद जो सुखु मिलंदो आहे न, बेहद जी आयु मिलंदी आहे। हिन खां वॾी आयु ॿियो कोई धर्म वारनि जी हूंदी न आहे। 150 साल असां जींदा आहियूं। कम आयु बि हितां जी गिण बि आहे। त हाणे बेहद जे बाप खे हलंदे फिरंदे उठंदे वेहंदे यादि कंदव तॾहिं ख़ुशी रहंदी। बाबा चवनि था जॾहिं असां बाबा खे सदा यादि कंदा रहंदासीं तॾहिं ई ख़ुशी रहंदी। कोई बि तकलीफ़ हुजे त पुछो, बाक़ी ईअं थोरी ग़रीब हूंदव त चईंदव बाबा असां त तव्हांजा आहियूं, हाणे असां तव्हां वटि वेही वञूं। न, ईअं त दुनिया में ग़रीब ॾाढा आहिनि। सभु चवनि असांखे मधुबन में रखी वठो, ईअं त लाखो इकट्ठा थी वञनि। इहो बि क़ाइदो न आहे। गृहस्थ व्यवहार में रहणो आहे। हिते ईअं रही न सघंदा आहियूं। हुते त भई सर्विस हूंदी त, बाक़ी त बाबा चवंदा आहिनि न घर गृहस्थी में रही करे बाबा जो ज्ञान उठायो, बाबा जी श्रीमत ते हलो, तॾहिं त असांखे ॾिसी ॾाढा सारा ईंदा न। धंधे में हमेशह ईश्वर अर्थ हिकु ॿ पैसो कढंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि अच्छा तव्हां ग़रीब आहियो, कुझु बि न कढो, नॉलेज त सम्झो, मनमना भव थी वञो। तव्हांजी मम्मा छा कढी?
पोइ बि ज्ञान में तिखी वई, तन मन सां सेवा कई। इन में पैसे जी ॻाल्हि कोन्हे। ॾाढा करे करे 1 रुपयो ॾेई छॾींदा आहिनि। तव्हांजो तव्हांखे साहूकार जेतिरो मिली वेंदो। पहिरियों पंहिंजे गृहस्थ व्यवहार जी संभाल करणी आहे। ॿार दुखी न थियणु खपनि। हीअं न की असां बाबा जे ज्ञान योग में आहियूं, असांजा घर वारा माण्हू दुखी थियनि। न, बाबा चईंदा आहिनि की पहिरियों पंहिंजे ज्ञान बि ॿुधो, योग बि लॻायो, सुबुह जो उथी करे योग लॻायो, मुरली पढ़ी वठो, पोइ पंहिंजी गृहस्थी जी संभाल करो न, कर्म योगी ठहिणो आहे न। हिते वेहण जो योग ज्ञान न आहे। हिते अधु घंटो पढ़ो, अधु घंटो बाबा खे यादि करो, पोइ कर्म कंदे हुए हुनजो अभ्यास करो, जीअं ब्रह्मा बाबा कई। अच्छा, मीठी मीठी सिक लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। अॼु बाबा चवनि था वंदे मातरम, सलाम मालिकम, जय 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 हो तव्हांजी। ॾिसो बाबा माताउनि जी केॾी जय जय था करनि। छा ओम शांति। धारणा जे लाइ मुख्य सां अहिड़ो कोई कर्म न करिणो आहे जंहिंजे पुठियां ख़्यालात हले। तौबा तौबा करिणो पए, कूड़ न ॻाल्हाइणो, सचे बाप सां सदा सचो रहणो। ॿियो आहे भारत खे स्वर्ग ठाहिण सां पंहिंजी हिकु हिकु कौड़ी सफल करणी आहे। ब्रह्मा बाप समान सरेंडर थी ट्रस्टी थी करे रहणो आहे। वरदान, हर आत्मा जे संबंध संपर्क में ईंदे सभु प्रश्ननि सां पार रहण वारा सदा प्रसन्नचित थव। हर आत्मा जे संबंध संपर्क में ईंदे कॾहिं चित्त जे अंदरि इहे प्रश्न उत्पन्न न थिए कि इहे हीअं छो कंदो आहे, उहो छो कंदो आहे, छो चईंदो आहे, इहा ॻाल्हि हीअं न, इहा थियणी खपे। जो इन प्रश्ननि सां पार रहंदा आहिनि उहे ई सदा प्रसन्नचित रहंदा आहिनि। लेकिन जो इन प्रश्ननि जी क्यू में हली वेंदा आहिनि, रचना रचे वठंदा आहिनि, त हुनजी पालना बि करणी पवंदी आहे, समय ऐं एनर्जी बि ॾियणो पवंदो आहे। इन करे इन व्यर्थ रचना जो हाणे बर्थ कंट्रोल करो। हाणे असांखे हिन व्यर्थ रचना जो बर्थ कंट्रोल करिणो आहे। स्लोगन आहे, पंहिंजे नैननि में बिंदु बाप खे समाए वठो त ॿियो कोई समाए न सघे। नैननि में बिंदु बाप खे समाए वठो त ॿियो कोई समाए न सघंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो,